नाज़रीन, जोंगल भरसां ॻोठ लियाकत अली खोसो जी रहवासन पीरसन औरत नौजवान पुट के कत्ल में मुलस जवाबदार की गिरफ़्तारी लाइ एहतजाज किया है। पेश है अब्दुल कादिर पहुड़ी की रिपोर्ट। असीं मौजूद आहियूं जोंगल भरसां ॻोठ लियाकत अली खोसो में, जिते खोसा बिरादरी के माण्हुनि पुलिस खिलाफ़ एहतजाज किया। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। कातुल कयो अथनि मुमताज़ अली पंहिंजे ॿई पुटनि सां, शौकत अली आबिद अली सां बेगुनाह सॾु करे फोन करे घुराए क़त्लाम करे। छा नालो हुयो तव्हांजे पुट जो? अब्दुल वहाब सामल सुहिणो मुंहिंजे प्यार जा नाला, मुंहिंजो गाने वॾा घोट। पाणी ते भाउ खे मां मोकिलियो, भाउ खे ॿधी वठी आहिनि घर, हुते भाउ खे मारियो न। पोइ छा नालो हुयुसि? अब्दुल वहाब नालो हुयसि। पोइ असां वियासीं हुते थाणे ते, थाणे वारे खे वियासीं केस ॾियण वियासीं। मुमताज़ अली जो ॿ जो नालो खणे पियो, मुमताज़ अली जो नालो ॾियो पियो। उन जवाबु ॾेई असांखे मुका हणी ॿाहिरि कढे मोकिलियोसीं। असां इहो अपील करे चयूं था SP जेको बि आहे असांजो इंसाफ़ करे। मसइलो इहो आहे, पाण में सौटनि विड़िया आहिनि पाणी ते। राति जो छोकिरो खणी मुमताज़ जे पुटनि घर वञी सरिया भरिया हणी गोलियूं अखियुनि में हणी कढी गुज़रियो। वरी इहे विया FIR कटाइण त मीरपुर जो SHO हसन अली जो दाख़िल इन्हनि खे नथो करे, इन्हनि खे लतां ॾेई कढियो अथनि। चई असां न कंदासीं, हेॾो पैसा वरिता। असांजो मुमताज़ SP जेको जकमाबाद वारे खे आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजो बेक़तल बेगुनाह मारियो अथनि। साहब खे चऊं था असांजो इंसाफ़ करे, असांजो केस दाख़िल करे। असां रुली वियासीं, ग़रीब ऐं सौटों पैसो न आहे, मौलाई